बानू किना गुम थी बानू बेगम कोर्ची काने में थामा पी दूं बानू बेगम मुझे घना दफा चयो आहे त घर जे कमकार लाइ का नौकरियां दिया तू घर जो कमकार थी करी न सच पुछ तो मुझे ॾाढी तकलीफ़ थी भला हेतरी जो माल मिल्कियत गॾु कई आहे उहा छा कबर में खणी हलंदासीं छा कुछ तो सुख वठ कुछ तो आराम कर जे इहा मिल्कियत पंहिंजे सुख में कम न अचे त पोइ हीअ मिल्कियत पंहिंजे कहिड़े कम अचे हा बानू बेगम मुंहिंजी ॻाल्हि गौर सां ॿुधी हीअ न जेकॾहिं मूं तोखे घर जो कमकार कंदे ॾिठो त मां बानू बेगम तोखे नाराज़ थी वियुसि हमेशह हेडा 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 बानू बेगम तू वरी केड़ी न सोचन में गुम ही है आई मठ करे बोहारो दे हा बैठी जेडी केडी मर सोचे लुड़क हारे हा अरे सब रब जा रंग थई ई उने जा फैसला है जेके अज तुझे हाथ में बोहारो अची वियो आ इहो मालिक थई बादशाह के चाहे तो फकीर करे छदे आई फकीर के चाहे तो बादशाह करे छदे या रंगा इन लग जा हाय नसीब ओहो वक्त हुयो कदा टे नौकरियां हुंदी हुयो सजो घर पयो तुझो बोहारी दी हुयो आ तो बालम थियो बैठी हुंदी हुई अज खुदा जी कुदरत है जो अज तुझे हाथ में बोहारो अची विया अब बस छड़ रे गाल के दे बोहारो दे जल्दी सफाई कर वो दिस किन केडो थी वियो आ बाकी माई अल्लाह के मनी जको मुके कुरडी वक्यू करे थी दिसीन या कावड़ तू मेहरबानी करे मुते न कर अजे नसीबन के चओ हां मु तो कोन तो के चओ तू हिते अची बोहारियो दे बस तुझा नसीब ही एड़ा पिटी विया ते मैं मुंजो डो कोने हाने छड ही दिसण करण दे बोहारी हाने डो तमा के जे भी मथा दिया ई सजो किस्मत जो ही तो खेल है ये वक्त भी गुजरी विंदो सदाई ते यो वक्त कोन माया रे नो मुझे मथा न जा जो मजे नसीब के मुझे नो कोन थई न को तो के हथन में बोहारी खणाई आए दिस न दे बोहारी सफाई कर मुके तुझा सब शर्त कबूल है जे तू चई तो तीन थी दो अदा गुल्लू है दा सुल्तान जो जिम्मो मूते आहे जेकने दादली तोखे मिले थी तो तू उनका शादी करे छे दादली के गोलण मुंजो जिम्मो है इयो बार मां तो मथा न रखंदुस तू दादली सा पेरिया निकाह कर उनका पोए रानी मुझे हवाले कंदे ना इयो मां तो सा वायदो तो क्या तो दादली सा निकाह थण का पोए रानी मां तो हवाले कंदुस दादुली सा निकाह का पेरिया तोखे भले साईं ते हथ रखे एतबार देणो पवंदो तोखे असांजी ज़बान ते एतबार न आहे छा मूंखे एतबार आहे तॾहिं त मां ॻाल्हियुनि जे लाइ हली आयो आहियां पर मुंहिंजे भाइरनि खे एतबार न आहे अदावारा इहो सम्झनि था त तूं असां सां धोखो थो करीं ऐं राणी तव्हां वटि न आहे जेकॾहिं राणी तो वटि आहे पोइ तोखे एतबार ॾियण में कहिड़ी परेशानी आहे हा निकाह खां पहिरियां मां तव्हांखे एतबार ॾींदुसि पर उन खां पहिरियां तव्हांखे हिकिड़ो कमु करणो पवंदो कमु कहिड़ो कमु मूं ख़बर ॿुधी आहे त तव्हां वटि निज़ाम जो छोरो कैद में आहे सिर्फ़ हुनजो छोरो न पर हुनजो भाउ बि असां वटि कैद आहे उन ॿिन्ही खे असांजे हवाले करणो पवंदो तव्हां असांजी ओताक ते अचो ऐं भले साईं ते हथ रखी कसम खणो त तूं दादली सां निकाह करण खां पोइ राणी असांजे हवाले कंदे तूं रुगो एतबार ॾे उन खां पोइ निज़ाम वारो छोरो ऐं हुनजो भाउ तुंहिंजे हवाले कंदो ऐं हुन सां गॾु दादुली खे ॻोल्हण में मां तुंहिंजी मदद कंदुसि इहो तोसां हिन मस्ताने जो वाइदो आहे एक तरफ का बाबा जिद कयो बिठा तो नी शादी कर ए बे तरफ का ये गौराम चौधरी के तलाक ही न तो दे यार मां आकर कया तो छा कया
पासा तो तू मुझी गाल कोन मनी पांजी जिद ते बरकरार रहंदे पर इहा भी हकीकत आ त गोराम सदोरी के तलाक कॾहिं बि न ॾींदो तू त मां सां अजायो हुन जो इंतजार न कर सुठो इन में थी त पंहिंजे पीउ जो चवण वठ ऐं सदोरी खे विसारे छॾ भगत तव्हां ई कुझु हिनखे सम्झायो यार शेरल सही तो चवे वरियाम केतिरो उन छोकिरी जो इंतजार कंदे जेका कंहिं ॿिए जे निकाह में आ। नज़ीरा तू यकीन करी न त यार मूंखे अलाए छो ईअं लॻंदो आहे त इहो गोराम सदोरी खे तलाक ज़रूर ॾींदो पर यार जेकॾहिं मां अॻ में शादी कयां ऐं इहो गोराम सदोरी खे पोइ तलाक ॾे पोइ सदोरी जो छा थींदो आख़िर वरियाम जेकॾहिं गोराम सदोरी खे तलाक न ॾे छा सॼी उमिरि तूं कुआरो रहंदे? मुजीब यार अलाए छो मुंहिंजी दिलि खे लॻे थो त गोराम सदोरी खे तलाक ज़रूर ॾींदो। पासा हिकिड़ी ॻाल्हि ॿुध तोखे सदोरी खे गोराम पंहिंजे घर में गॾु ॾिठो आहे केतिरा भेरा ॾिठो अथई पर बि हुनखे गैरत न आई त पोइ सदोरी खे तलाक कीअं ॾींदो? मां सही थो चवां तूं हरू भरू आसरो न कर गोराम कॾहिं बि सदोरी खे तलाक न ॾींदो हरू भरू पंहिंजे दिमाग़ ते एतिरो बोझ न विझ जेकॾहिं दिमाग़ ते घणो बोझ ॾिनई न ऐं सदोरी जूं ॻाल्हियूं सोचींदे न इहो दिमाग़ फाटी पवंदो मां सां त कुझु वक़्तु सदोरी जो इंतज़ार कंदुसि पोइ सोचींदुसि त छा करिणो आहे। चाचा साहिब मां तोखे ईअं नथो चवां त तूं हितां हमेशह लाइ हलियो वञ मां तो चवां कुझु ॾींहं वञे त जेसि ताईं हिते मसइलो हल थी वञे। गुलाम एतिरो मूंखे ॿुधाए सघंदे त अकबर खान खां तूं एतिरो लाराई छो थो? चाचा साईं के मसइले खे हल करण लाइ कुझु थधो थींदो आहे माण्हू पर तूं बरंदर भाउ खे अञा पेट्रोल थो हारी कमाल थो करे चाचा साईं कमाल। तूं त ईअं थो चाहे त सुकनि सां गॾु सावा बि सड़नि हा केरु कोन सड़ंदो अजय तूं ख़ौफ़ पियो करीं अकबर जे न माण्हू मारींदो त हिते रही सघंदो जंहिं पंहिंजे तख़्त जा मज़ा वठी ॾिठा हुजनि उहो जेल खां ई लड़ाईंदो अथई। तूं इहो त सोच त अकबर खान जेका धमकी ॾिनी आहे उन ते अमल बि कंदो सही। मां तोखे छा चयो चाचे नवाब खे सम्झाइण भित सां मथो टकराइण आहे। भित सां न पर असांखे जबल सां तो मथो टकराइणो पवे छा कयूं कुराड़ो थी वियो आहे। हाणे ॻाल्हि ॿुधो ज़िद केर बि न करे कुड़ो था विझूं केॾियूं तो हिते विसियूं विझनि ॻोठ में हाणे जवत तो कुणा कढंदो चाचा तोखे आखिर मञायूं त कीअं मञायूं को त तरीक़ो कढूं न कि आवां जे मथां ॿार आहियां न पोइ उहा ॻाल्हि कयो अकबर जा बहाना न कयो हो मूं कुही वेंदो ऐं मूंखे बचाईंदो जो हाँ तो फाटे मरो था जो निंडप कयो तारा कोन था कयो। रामड़ा तूं मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी छॾ अॼु मुंहिंजो नालो नवाब खान अथई नवाब खान ऐं नांगे ॿिरनि में थरजंदो आहियां हीअ अकबर कहिड़ी ॻाल्हि आहे? चाचा ईअं सम्झ त तूं हिन वक़्तु असांजे मथां ॿार यार ख़ुदा जे वास्ते महिरबानी करे हितां वञ त असांजी जान छुटे छो असांखे अची परेशान कयो अथई अलाह अलाह कर वञ पंहिंजे ॻोठ। अगर आं ॿार आहियां तुंहिंजे मथां ख़ुदा जा वास्ता न विझ तूं मूंखे सुभाणे खां त न ॾिसंदे पोइ तूं बि पंहिंजो ख़ैर मञान जा। दिलबर सां ॻाल्हियूं करे आए? हा दिलबर उताक ते ईंदो। कहिड़ियूं ॻाल्हियूं? अदा वरा असांखे दादुली जो संग छॾणो पवंदो। दा बेवकूफ़ बणाए वियो हिनखे बेवकूफ़। अदा गुलू जेकॾहिं दिलबर भले साईं ते हथ रखी कसम खणे थो त हू मस्तानी खे वापसि कंदो पोइ तूं दादुली सां हथ खणंदे? सवाल ही पैदा नथो थिए जो दिलबर कसम खणे जे खणे त पोइ कूड़ो अबा ये कोई कूड़ो कसम खणंदो? मासी अदा वारनि जे लाइ दुनिया में सभु कूड़ा बाक़ी सच्चा सच्चा असां टई भाइर। इन में कहिड़ो शक आहे? असां त गामू सचार जे नस्ल मां आहियूं। मां मज़ाक जे मूड में न आहियां। हाणे होश मां निकिरंदो थो वञे। अबा जेकॾहिं राणी वापसि अचे थी त इन खां वधीक ख़ुशीअ जी ख़बर कहिड़ी हूंदी? बाक़ी रहियो गुलू इन जे लाइ रिश्ता खुटा थोड़े आहिनि। न मासी हिन दुनिया में अकेली दादुली छोकिरी रही आहे जेकॾहिं उन सां शादी अदा गुलूअ जी न थी न त कुआरो रहिजी वेंदो। अदा मुंहिंजी तोबा मुंहिंजी कंडनि ते घिसी तूं ॼाण वञी दिलबर ॼाणे जीअं वणे तीअं वञी ॻाल्हियूं कयो
रात दिल पर ईंदो ॻाल्हियूं कंदासीं, बाक़ी ईअं कोन थींदो दिल पर जी फूकुन ते लॻी असां पोइते हटाऊं। कसम सां रेसानी तो तू थी लगी, शहजादी थी लगी, हिन बंगले में रहण जे लायक ही तू आई। हा सुठो थियो जो तू अची वई हली, लायक ही तू आई। हा या बानो बेगम जिनड़ी आ जिनड़ी। अल्हाए अकबर खान के केड़ा तावीज घोले प्यारिस जो मस्त थी पियो आहे। या वणेस थी। तोबा तोबा साल ताईं तू यो तो बुधाए जादो तू कुछ खाईंदी पींदी है? हई माई छो घर में का नौकरियानी कान थई छा? ना 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 तू तो एकदम नौकरियानी रख, छो थी घर जो कम करे। अजायो ये सोना हथ खराब थी इंदे यल्या सुह में घटता ही अची वेंदी, तू न कंदी कर कम। नौकरियानी घणो वठदी 10-15 हजार न का घटता ही आचा पैसे जी। तुझे लाइ त का गाल ही काने, बस आउं तो चवई थी बस तू कम न कंदी कर, नौकरियानी एकदम रख। उनखे त ॾिस, उनखे जेका पंहिंजो घर छॾे पराए दर ते वेठी आहे। माई उते भी नौकरियानी रखी थस, असल कमकार करे ही कान थी, बादशाहजादी थियो वेठी आहे। तू ये कर का नौकरियानी मुखे रखी दे, जेका न हो पगार चवंदी मां उनखे ॾींदस। नौकरियानी आई तो लाइ नौकरियानी हज़ारे, तुरगो हुकुम कर सुभाणे नौकरियानी जो कतारियूं हूंदियूं, जेका वणे न चूंडे खण। यो हिकड़ी ॻाल्हि त ॿुध, भानु बेगम जा के हवाला त ॾे। ताई उन जा हाल अहवाल ॾींदी सही न, मूंखे ख़बर आहे माई तू भी मुंहिंजी ॻाल्हि ते एतबार कंदी आई कोन। इन करे सुठी ॻाल्हि इहा आहे तू सुभाणे तू पाण अची अखियुनि सां ॾिसी वञीस, पोइ जेका वणे न मूंखे पंहिंजी मिठाई जो हिस्सो ॾिजांइ। हा मूंखे भी भानु बेगम खे ॾिसण जो ॾाढो शौक़ आहे। अरे पोइ कसम थई सुभाणे ज़रूर अचिजांइ, अची ॾिसजांइसि। अरे तोखे ॾिसी ओ कोयले वांगुरु राख थी वेंदी। जे न थे न मुंहिंजो नालो जादो न थई। हा जिन छॾे भूत छॾे जादो जिंद कोन छॾींदी। हा वरिया मुंहिंजी मञे ई नथो, हू अचे त तव्हां हुनखे सम्झायो, जे न सम्झई त पोइ वॾो गंद थींदो। सुल्तान वारा त बहाना ॻोल्हींदा था वतन, जे बंदूकूं भरे ते अची पता न त हुनखे केरु मोह ॾींदो? केर वरी केर मोह ॾींदो? तू ई मां पादर खाईंदासीं। पर अहिड़ो ॾींहुं अचे छो था? अदी जेकर न मुड़ियो न त उहो ॾींहुं परे कोन्हे। मुझे ऐं सावण जे लाइ सुल्तान वारा शींहं आहिनि। खुदो इहो आलम खान हुयो जेको सुल्तान वारनि खे मोह ॾेई बीठो। हाणे इहे निभागा न असांजे घर में गिरण में देर ई न कंदा। केर असांजे घर में गिरंदो बाबा? असांखे अंधा मंडा आहियूं छा जो असांजे घर में गिरंदा? बल खान खान जो पुट हुजे, जंहिं बि असांजे घर में गिरण जी कोशिश कई न त सिधी बंदूक सीने वारे ठोकींदोमांसि। अंडा ॿार पिया हूंदनि। हाणे ॾे पुट खे मोह सावण। थो ये मुआरो छोरो चए थो लहे उभरे ई मुते। इन में को शक आहे छा बाबा? हा साईं, हिन ॻोठ में तूं ई ठाउको आई, बाक़ी सभु तुंहिंजे पाछे खां डिॼंदा था वतन। सुधुर पुट सुधुर, माण्हू नांग खीसे में विझूं था वतन, ये किथे सटजी न वञे। बाबा जेकॾहिं ठाउ कोन आहियां न त एतिरो वयल बि न आहियां। जेकॾहिं केर बि आयो त गिची में हथो विझंदोमांसि। यही वरी चांदो थी आस्ती मोह आस्ती ॻाल्हाए। देख वर बरातीअ खे लंघाइण जे लाइ को नांग खणी आई जा। इहे ई सम्झ नांग खणी आई आहे। आहे न सुकल छेड़ा आहिनि, ॿियो वरी छा आहे? यही छा थी? घर में गैस लॻी पई आहे, वरी तूं छेड़ा खणी आई? बस कर हाणे मूंखे इहो ॿुधाए, या बानोड़ी आहे किथे? पहुती अंदर कमरे में आराम सां सुती पई आहे। बस अॼु जेको आराम कयसि सो कयसि, अॼु खां पोइ आराम ख़तम। तूं ही कर वञी गैस जी लाइन ते कटी अचे, आऊं छेड़ा चुल्ह ते रखी थी छॾियां, पाण इन्हनि छेड़नि ते मानी पचाईंदी। जॾहिं इन छेड़नि ते रद पचाव कंदी न, अखियुनि में दुहो लॻंदुसि, ॾाढो रोईंदी पिटींदी, पोइ ख़बर पवंदुसि त जिन छॾे भूत छॾे जादो जिंद कोन छॾींदी आहे। पर ॿी त ख़बर ॾे
भला अधी असांजी दुश्मनी करण में तोखे को इनाम मिलंदो छा? सफ़ा को चरियो आई ते जेतिरा बि इन बानोड़ी खे ॾंभ ॾींदसि न ओतिरा कड़क कड़क नोट मूंखे ज़ुलेखा ॾींदी आहे। इन जो मतलब त थिए जो थी वेंदो टिंगो ई डेरी। पूरा ॾे ख़बर न नवाब जी जांच कई थी? बाबल साईं मां सम्झां थो त ॻोठ छॾे वियो आहे। छा मतिलबु आहे तुंहिंजो? बाबा साईं इहो चमड़ो असांखे त ईंदे वेंदे नज़र न आयो। अंदाज़ा लॻाइण छॾे ॾियो, मूंखे पक्की जांच घुर्जे। हाणे जेकर हिते आहे न त हुन सां टके जी रिआयत न कजो। ऐं ॿुधो, जिते नज़र अचे न हुनखे ॿधी हिते खणी अचिजो, छो त हुन माण्हू खे असां छूट ॾिनी ऐं हुन असांजी छूट जो ग़लति मतिलबु वरितो। असांखे कमज़ोर ऐं पाण खे ताक़तवर सम्झंदो हो। बाबल साईं जेकॾहिं न तव्हांजो हुकुम हुजे त अॼु शाम ई गुराम जे उताक ते वञूं। जेकॾहिं उते हूंदो त गीचीअ खे वठी केले अचे हिते उछलाईंदासीं। केरु रोकिया तव्हांखे? केरु रोकिया तव्हांखे त गोराम जी उताक ते न वञो? गोराम जी उताक हुजे, सुल्तान जी उताक हुजे या कंहिं ॿिए जी, जिते बि तव्हांखे हिन नवाब जो ॾस मिले न उते पहुची वञो, ॿधी हुनखे हिते खणी अचो। पर जे ॻोठ छॾे चुको आहे ॻोठ जे हदुनि खां तव्हांखे ॿाहिरि मिले न त पोइ हुन में हथ न विझिजो। पोइ उहा फ़ैसिले जी भञकड़ी चइबी। बाबल साईं राति ताईं तव्हांखे पूरी जांच करे अचे ॿुधाईंदासीं त ॻोठ छॾे चुको आहे या हिते ई तरसियल आहे। बाक़ी वञी 700 रुपया बचा जे इहे बि खपी विया त जातो मूंखे घर में हिकु ॾींहुं बि रहण कोन ॾींदी। कोई छा थींदो मुंहिंजो? कीअं बि करे अकबर खां पैसा घुराइणा पवंदा मूंखे। कुझु त करणो पवंदो। सोच न त हिते कीअं रही सघंदी आहे। जातो त तुंहिंजो जीअण हराम करे छॾींदी। 8 रुपया न जातो जे बूथ ते हणंदसि त पोइ मूंखे हिते रहण बि ॾींदा ऐं मुंहिंजी इज़त बि कंदा। बाक़ी जे ॿिए कंहिं हंधि रहंदसि वञी त माण्हू मूं तां आङुरियूं खणंदा। ऐं इहा ॻाल्हि मूंखे बर्दाश्त कोन थींदी। हिते घटि में घटि भाउ जे घर में त वेठी आहियां न। भाई हाणे तू हथ हला हाँ केतिरो टाइम अची थियो आहे? बुख लगी आहे असांखे, उथी पचाए मानी को पाण बि बगिरा खा, असांखे बि खाइण ॾे। ई मेसड़ी थी छा पई ॾिसी मूंखे? हा ये मेसड़ पाइसा मूंखे न ॾिसंदी कर त भाणा ई न आहे। तव्हां उथी हाणे जल्दी ही तो जल्दी थो। ॾिसे वेठी रुगो निमकणी थियो वेठी आहे, ओढ़ा ॻाढ़े थी हाणे मूंखे ॾेखारी। मूंखे तो ते रहम बहम कोन ईंदो, बता इहा ॻाल्हि सम्झी अथई। जल्दी अची हाणे उते मानी बानी पचा, कपड़ा बि धोइणा अथई। पहिरीं रध पचा, उन खां पोइ कपड़ा। छा सोचो थी अदा? सुल्तान वारनि ॾे हलंदे या न? यार दादा मसलो तो हल करणो। इन मसले खे हल करण लाइ असांखे उॾाम जेकॾहिं होॾे न वेंदासीं त पोइ ना ही असांखे पैसा वापसि मिलंदा ना ही तालीम। एतिरो आसानी सां सुल्तान वारा राज़ी कोन थींदा। जेके राज़ी थिया बि न असांखे हू धोखो ॾींदा। धोखे ॾियण जी मां उन्हनि खे मोहलत ई कोन ॾींदुसि। रुॻो हिकु चकर हाल खे भञनि। उन खां पोइ निज़ाम खे ॻोल्हण बि त मसलो आहे न ता? निज़ाम खे ॻोल्हण को बि मसलो न आहे दादा। छो जन पोड़े निज़ाम जो छो
सुल्तान वारा कहता ऐन छोरे मां हथ कड़ी न जे पोयां हलियासीं न त इहो छोरो वञी पंहिंजे पीउ वटि बीहंदो। सुल्तान वारा हुन मां तो कढंदा? जेकॾहिं सुल्तान वारा असांजी ॻाल्हियुनि में अचनि था त पोइ ज़ाहिर आहे उन्हनि खे छोरो असांजे हवाले करणो ई पवंदो। जेकॾहिं सुल्तान वारा पैसनि जी घुर कनि त पोइ? पैसा त निज़ाम वटि आहिनि न, ऐं उगाड़ी बि उन खां ई थींदी। पहिरियां निज़ाम खे ॻोल्हे हथ त कयूं। ॾिसूं छा थो थिए, भलाई थी थिए या कमु किटली थो थिए। हीअ दुनिया